हैदराबाद में माहिर मौसमियात सहाफ़ी ग़ुलाम हुसैन ख़ासख़ैली मूजिब अरबी समुंड में सामूंडी तूफ़ान जो सफ़र जारी। तूफ़ान जो नालो शक्ति रखियो वियो आहे। सामूंडी तूफ़ान शक्ति कैटेगरी हिक तौर मौजूद आहे। उन जी शिदत में इज़ाफ़े जो इम्कान मौजूद आहे। उन सिलसिले में असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे माहिर मौसमियात सहाफ़ी ग़ुलाम हुसैन ख़ासख़ैली। जी ग़ुलाम हुसैन ख़ासख़ैली आगाह कजव। जी बिल्कुल इहो ॿुधाईंदा हलूं असां पंहिंजे नाज़रीन खे त अरबी समुंड में सामूंडी तूफ़ान शक्ति कैटेगरी हिक तौर मौजूदु आहे ऐं उन जे शिदत में इज़ाफ़े जा इम्कान मौजूदु आहिनि। हवा जो घटि दॿाउ अरबी समुंड में दाख़िल थी सामूंडी तूफ़ान में तब्दील थी वियो आहे। सामूंडी तूफ़ान जो नालो शक्ति रखियो वियो आहे। मौसम जा मॉडल्स हिन सामूंडी तूफ़ान शक्ति बाबति इहो ॾेखारे रहिया आहिनि त मौजूदा सामूंडी तूफ़ान फ़िलहाल कैटेगरी हिक जे शिदत में मौजूदु आहे, जेको पंहिंजी शिदत में 48 कलाकनि दौरान इज़ाफ़ो करे सघे थो। उन सामूंडी तूफ़ान खे मौसम जा समूरा माहिर मॉनिटर करे रहिया आहिनि। सामूंडी तूफ़ान शक्ति पंहिंजो सफ़र अरबी समुंड में शुरू करे छॾियो आहे। हवा जे घटि दॿाउ जे असर सां इन अरबी समुंड में ठहियल कैटेगरी हिक जो हिन वक़्त ताईं सामूंडी तूफ़ान शक्ति जेको आहे उहो अरबी समुंड में मौजूदु आहे। उन जे असर सां सिंध जे ओभर ॾखण वारे इलाइक़नि में गजगोड़ ऐं खियवण सां गॾु वधीक मींहं पवण जा इम्कान आहिनि। उन जे असर सां कराची, हैदराबाद, मीरपुर ख़ासि, ठट्टो, सिजावल, बदीन, टंडो मोहम्मद ख़ान, उमरकोट, थरपारकर इन्हनि इलाइक़नि में बरसाति जा इम्कान मौजूदु आहिनि। जॾहिं त इन जे असर सां कराची डिवीज़न, हैदराबाद डिवीज़न, मीरपुर ख़ास डिवीज़न, शहीद बेनज़ीराबाद नवाबशाह डिवीज़न जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मींहं पवण जा इम्कान आहिनि। ऐं सखर डिवीज़न ऐं लाड़कान डिवीज़न में किथे किथे गजगोड़ वारा ककर ठही सघनि था। सामूंडी तूफ़ान जो असरु केतिरो रहंदो ऐं उन जी रफ़्तार छा रहंदी, उनखे सभु माहिर जेके आहिनि मौसमियात जा मॉनिटर करे रहिया आहिनि। जेका बि उन में तब्दीली हूंदी उन बाबति असां पंहिंजे नाज़रीन खे अपडेट ॾींदा रहंदासीं। जी महिरबानी आगाही ॾियण ते।